अस्सलाम वालेकुम यारी मदद दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो तारिक मसूद। अॼु ख़ैर सां असां पंहिंजी फिल्म जेका ऐलान कईसीं उनजे सेट ते बीठा आहियूं। यको बादशाह राणी, जंहिंजे मेन कास्ट में असांजे सिंध बलूचिस्तान जा बबरशेर सिंगर जेके जग सुञाणे उस्ताद जावेद जखरानी जेको साम्हूं बीठो आहे, ऐं लीड कैरेक्टर में असांजो दोस्त भाइनि जहिड़ो दोस्त मेन कैरेक्टर अलीसन खोसो साहब, राइटर सिंगार अली मोहसन, ऐं असांजो कैमरामैन माशाअल्लाह सिंध में वॾो नालो लाला आगा शाहीन मौला आयतुंडेस, ऐं सॼी संगत जेका बि असांजी बीठी आहे मुरखान सुमरो साहब। अॼु ख़ैर सां असांजी रिकॉर्डिंग शुरू आहे, इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में रिकॉर्डिंग कंप्लीट थींदी ऐं हीअ फिल्म असां ईद ते ॾींदासीं। जेके परस्तार मैसेज भी करनि था फिल्म करे रिलीज़ थींदी इंशाअल्लाह। हे फिल्म ईद जी राति तव्हांखे यूट्यूब ते मिलंदो। अल्लाह ख़ैर करे वधीक तव्हांखे उस जावेद ॿुधाईंदो कुझु इंशाअल्लाह। यको बादशाह राणी ज़बरदस्त टेली फिल्म सिंध जो वॾे अरसे खां पोइ वरी शौक़ु थियो संगतनि खे बाबा असांजो फिल्म जैकाबाद में थी वञे। असांजो प्रोड्यूसर तारिक मसूद टीम प्रोडक्शन जो मालिक भी आहे इंशाअल्लाह ताला, डायरेक्टर भी असांजो आहे। सभु दोस्त संगत गॾिजी कमु कंदासीं इंशाअल्लाह ताला। ईद ते धमाका हूंदा सर, धमाका हूंदा। ज़बरदस्त। ऐं दोस्तों हिकु वॾी सुठी लेवल ते फिल्म आहे, हिकु नवां फुल एक्शन फिल्म आहे। इंशाअल्लाह तव्हां परस्तार खे ज़रूरु वणंदी। महिरबानी।